जे मथा जुल्म जा पहाड़ किराए रहियो आहे। माण्हुनि जे दिलयुनि मझां रहम, तरस, बाज, शफ़क़त, इनायत दिलयुनि मां मोकिलाईंदी पई वञे। भाउ भाउ जे ख़िलाफ़ खॾ खोटे रहियो आहे। पुट पंहिंजे पीउ जी इज़त खां लवाए ऐं शर्माए रहियो आहे। पाड़ेसी पंहिंजे पाड़े जो ख्याल नथो करे। गरीब हारी जे मथां ज़मींदार बाज नथो करे। ऑफिसर जे दर ते अगर के मजबूर माण्हू अचनि था तो उन्हनि जे हाल ते रहम नथो करे। आहे या ग़लति थो चवां? मुंहिंजी दिलि चवे थी त इन मौज़ू ते चंद गुज़ारिशूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां। असीं जंहिं माहौल में रहूं था, घटि में घटि असां उन माण्हुनि में शामिल न हुजूं जेकी ज़ुल्म करण वारा आहिनि। असांजो नालो ज़ालिमनि जी कतार में न लिखियो वञे। हिननि ॻाल्हियुनि खे गौर सां ॿुधो ऐं पलव में ॿधी वञो। रब करीम शल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब करे। प्यारा दोस्तों, वज़उ शै फी गैर महल्लिही, जाशे जे मक़सद जे लाइ उन्हें के उन्हें मक़सद का छड़े के बे मक़सद में इस्तेमाल करण यो जुल्म आहे। यो छा आहे? जुल्म आहे। ऐं कुरान मजीद जे अंदर बार बार रब्बुल आलमीन जुल्म का मना फरमाई आहे। ऐं ज़ालिम जो अंजाम सब का वधीक बुरो ऐं बुछड़ो बणजण वारो आहे। ज़ालिम पंहिंजे पैसे जे ज़ोर ते, पंहिंजे कुर्सी जे ज़ोर ते, पंहिंजे माण्हुनि जे ज़ोर ते अगर अॼु ग़रीबनि सां ज़ुल्म थो करे त वाहिदुल क़हार वटि उन जे लाइ सख़्त सज़ा रब मुक़रर करे छॾी। अज़ीज़ान गिरामी, जॾहिं रब्बुल